आगाह कयो खे भाऊ खुसुमा ॻोठ ॾितल बहिराणी वासी शख़्स शाही केनाल में बुॾी वियो आहे। आगाह कयूं पिया ॿुॾी वियल मुंशी बहिराणी जो लाश न मिली सघियो आहे, जॾहिं त वारसनि पारां लाश जी ॻोल्हा जारी आहे। अपडेट कयूं पिया भाऊ खुसुमा ॻोठ आहे ॾितल बहिराणी वासी शख़्स शाही केनाल में बुॾी फोती वियो आहे। फोती जो लाश न मिली सघियो आहे, जॾहिं त वारसनि पारां लाश जी ॻोल्हा जारी आहे। भाऊ खुसुमे जो शख़्स बुॾी फोती वियो आहे। ॿुॾी वियल मुंशी बहिराणी जो लाश न मिली सघियो आहे। वारसनि पारां लाश जी ॻोल्हा जारी आहे। ॻोठ ॾितल बहिराणी वासी शख़्स शाही केनाल में बुॾी वियो आहे। संदसि लाश न मिली सघियो आहे, जॾहिं त वारसनि पारां लाश जी ॻोल्हा जारी आहे। इन जा अपडेट्स वठंदासीं भाऊ खुसो मां शाकिर खुसो खां। शाकिर, छा तफ़सील आहिनि? ॿुॾी वियल शख़्स जो अञा ताईं लाश हथ न अची सघियो आहे। जी शाकिर, आगाह कजो ॻोठ ॾितल बहिराणी वासी शख़्स केनाल में बुॾी वियो आहे, संदसि लाश न मिली सघियो आहे। छा अपडेट्स आहिनि? नाज़रीन, असां कोशिशि कंदासीं शाकिर सां राब्तो करण जी। अव्हांखे ख़बर पहुचायूं पिया भाऊ खुसो मां ॻोठ ॾितल बहिराणी वासी शख़्स शाही केनाल में बुॾी फोती वियो आहे। ॿुॾी वियल मुंशी बहिराणी जो लाश न मिली सघियो आहे, जॾहिं त वारसनि पारां लाश जी ॻोल्हा जारी आहे।